हिते वांखे अफ़सोसनाक ख़बर ॾींदा आहियूं त भिरिया रोड वेझो ॻोठ हबीबुल्ला ब्रोही में मोहम्मद मुराद ब्रोहीअ जूं ॿ मासूम न्याणियूं गेस्ट्रो सबबि फ़ौत थी वियूं आहिनि। गेस्ट्रो ऐं डायरिया जे मर्ज़ में 2 सालनि जी आलिया ऐं 2.5 सालनि जी वजिया फ़ौत थी वई। इन सिलसिले में भर पासे जे ॻोठाणनि आला अख़्तियारनि खां मुतालबो कयो आहे त फौरी तौर ते नोटिस वठी गेस्ट्रो ते ज़ाब्तो आणे वधीक जानियूं ज़ाया थियण खां बचाए वञनि। इंतहाई अफ़सोसनाक ख़बर अवां सां शेयर कयूं पिया त भिरिया रोड वेझो ॻोठ हबीबुल्ला ब्रोही में मोहम्मद मुराद ब्रोहीअ जूं 2 मासूम न्याणियूं गेस्ट्रो सबबि फ़ौत थी वियूं आहिनि। गेस्ट्रो ऐं डायरिया जे मर्ज़ में 2 सालनि जी आलिया ऐं 2.5 सालनि जी वजिया फ़ौत थी वई। इन सिलसिले में भर पासे जे ॻोठाणनि आला अख़्तियारनि खां मुतालबो कयो आहे त फौरी तौर ते नोटिस वठी गेस्ट्रो ते ज़ाब्तो आणे वधीक जानियूं ज़ाया थियण खां बचाए वञनि। भिरिया रोड वेझो ॻोठ हबीबुल्ला ब्रोहीअ में मोहम्मद मुराद ब्रोहीअ जूं 2 मासूम न्याणियूं गेस्ट्रो सबबि फ़ौत थी वियूं आहिनि। गेस्ट्रो ऐं डायरिया जे मर्ज़ में 2 सालनि जी आलिया 2.5 सालनि जी वजिया फ़ौत थी वई। इन सिलसिले में भर पासे जे ॻोठाणनि आला अख़्तियारनि खां मुतालबो कयो आहे त फौरी तौर ते नोटिस वठी गेस्ट्रो ते ज़ाब्तो आणे वधीक जानियूं ज़ाया थियण खां बचाए वञनि। नाज़रीन, अवां सां इहा अफ़सोसनाक ख़बर शेयर कयूं पिया भिरिया रोड खां त भिरिया रोड वेझो ॻोठ हबीबुल्ला ब्रोहीअ में इहो अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो आहे। ॻोठ ॿुधाए पियो वञे मोहम्मद मुराद ब्रोही ॻोठ हबीबुल्ला ब्रोहीअ में मोहम्मद मुराद ब्रोहीअ जूं 2 मासूम न्याणियूं गेस्ट्रो सबबि फ़ौत थी वियूं आहिनि। गेस्ट्रो ते ज़ाब्तो न अची सघियो आहे। अॼु बि 2 मासूम न्याणियूं गेस्ट्रो सबबि फ़ौत थी वियूं। गेस्ट्रो ऐं डायरिया जे मर्ज़ में 2 सालनि जी आलिया ऐं 2.5 सालनि जी वजिया फ़ौत थी वई। इन सिलसिले में भर पासे जे ॻोठाणनि आला अख़्तियारनि खां मुतालबो कयो त फौरी तौर ते नोटिस वठी गेस्ट्रो ते ज़ाब्तो आणे वधीक जानियूं ज़ाया थियण खां बचाए वञनि। भिरिया रोड वेझो ॻोठ हबीबुल्ला ब्रोहीअ में मोहम्मद मुराद ब्रोहीअ जूं 2 मासूम न्याणियूं गेस्ट्रो सबबि फ़ौत थी वियूं आहिनि। गेस्ट्रो ऐं डायरिया जे मर्ज़ में 2 सालनि जी आलिया ऐं 2.5 सालनि जी वजिया फ़ौत थी वियूं। वधीक अपडेट्स मालूम करण लाइ असां राब्तो कयो आहे सिंध टीवी न्यूज़ जे रिपोर्टर राशिद मजीद चौहान सां। जी राशिद। जी बिल्कुल ताज़िन बरसातन बाद भिरिया रोड ऐं भर पासे में गेस्ट्रो ऐं डायरिया फैलजन सबबि हिकु ई घर जूं 2 मासूम भेनरूं फ़ौत 10 खां वधीक ॿारड़ा मर्ज़नि में मुब्तला। यूसी जलमानी वेझो ॻोठ हबीबुल्ला ब्रोही वासी मोहम्मद मुराद ब्रोही जूं 2 मासूम न्याणियूं 4 साल अलीमा ऐं 2.5 साल वजिया फ़ौत। जॾहिं त गेस्ट्रो जे मर्ज़नि में जमीला ब्रोही बहार ब्रोही मरियम महबूद एमन ब्रोही ताज मोहम्मद ब्रोही ऐं महमूद ब्रोही समेत 10 ॿार शामिल। गेस्ट्रो जी वबा फैलजन सबबि भिरिया रोड ऐं भर पासे जे मुख़्तलिफ़ ॻोठनि चाही मनूमल ॻोठ हबीबुल्ला ब्रोही ॻोठ उर्स मोहम्मद ब्रोही ॻोठ रखियो सुलंगी समेत ॿियनि ॻोठनि में केतिराई मासूम ॿार मूज़ी मर्ज़नि में मुब्तला आहिनि। गेस्ट्रो ऐं डायरिया जी वबा फैलजन सबबि सिहत खाते जी का बि टीम न पहुती जंहिं सबबि ॻोठाणा सख़्त परेशान आहिनि। इन सिलसिले में ॻोठाणनि मोहम्मद कासिम ब्रोही बशीर ब्रोही ऐं ॿियनि मुतालबो कयो था सिहत खाते जी टीमूं मोकिले मासूम ॿारनि ऐं मरीज़नि जूं हयातियूं बचायूं वञनि। जी ठीकु आहे राशिद, अपडेट करण लाइ वॾी महिरबानी अवां जी।